بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله الذي وهب لي على الكبر إسماعيل وإسحاق إن ربي لسميع الدعاء. رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعاء. ربنا اغفر لي رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعاء. ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب. ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب. صدق الله العظيم. जज़ाकल्लाह सुभान अल्लाह। कारी हाफ़िज़ सुहेल जी आवाज़ में तलावत कलाम पाक ॿुधण जी सादत माणी सी क़ुरान पाक जी तलावत करण ऐं ॿुधण ॿिन्ही सां सवाबु हासिलु थींदो आहे। आउं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में हाज़िर थी चुको आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैर सां हूंदो, मज़े में हूंदो। महबूब दोस्तो, खाधो जॾहिं हज़म नाहे थींदो त पोइ बीमारी शुरू थी वेंदी आहे। ॻाल्हि जॾहिं हज़म नाहे थींदी त पोइ चुगली शुरू थी वेंदी आहे। तारीफ़ जॾहिं हज़म नाहे थींदी त पोइ तकबुर शुरू थी वेंदो आहे। तनक़ीद जॾहिं हज़म नाहे थींदी त पोइ नाराज़गी शुरू थी वेंदी आहे। ॾुखु जॾहिं हज़म नाहे थींदो त पोइ नाउमीदी शुरू थी वेंदी आहे। ऐं अलाह जी का अता, अलाह जी का नेमत जेकॾहिं हज़म नाहे थींदी त पोइ नाशुक्री शुरू थी वेंदी आहे। बिल्कुलु ईअं ई मुहबत बि आहे। मुहबत हज़म नाहे थींदी त पोइ बेक़दुरी शुरू थी वेंदी आहे। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो असांखे इन समूरनि शयुनि खे हज़म करण जी तलक़ीन ॾिए थो। अलाह पाक तव्हां असां सभिनी जो आज़मो इन मामले में दुरुस्त फ़रमाए। सो जेकॾहिं हीउ रमज़ान मुबारक जो जेको बाबरकत महीनो आहे, इन में जेकॾहिं असीं को फ़ाइदो न माणे सघियासीं, जेकॾहिं पंहिंजा पलव बरकतुनि सां रहमतुनि सां न भरे सघियासीं त पोइ असां जहिड़ो बदनसीब शायदि ई को हुजे। सो जेतिरियूं इबादतूं थी सघनि कयो, अलाह पाक खे रिझायो, अलाह पाक खे ॿाॾायो, उन जे अॻियां लीलायो। अलाह पाक खे घुरणु तमामु घणो सुठो लॻंदो आहे। उनखे असांजे हाल जी, उनखे असांजे बारे में ॼाण आहे, परूड़ आहे, पर वरी बि जॾहिं घुरिबो आहे त उनखे सुठो लॻंदो आहे। सो घुरंदा रहो, रहमतुनि जो अशरो हले पियो
ऐं जेतिरियूं रहमतूं तव्हां पंहिंजे झोल में आणींदव तव्हांजी अॻियां जी जेकी ज़िंदगी आहे उहा ॾाढी सफल गुज़रंदी, ॾाढी सुहिणी गुज़रंदी। सो प्रोग्राम जी तरतीब खे बाक़ाइदगी सां अॻिते वधाइण खां अॻु में तव्हांखे ॿुधायां त हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे करशी जामेश्री ठाहिण वारनि। करशी जामेश्री ॾाढो सुठो शरबत आहे, मिठो शरबत आहे, भलो शरबत आहे। हर कोई करशी जामेश्री वॾे शौक़ु चाह प्यार पाबोअ सां वठंदो आहे, पीअंदो बि आहे। करशी जामेश्री वारनि जो स्लोगन आहे त करशी जामेश्री सभु पीते हैं। इन मां इहा मुराद थी त हर माण्हू जेको बि पाकिस्तानी आहे उहो करशी जामेश्री खे वॾे शौक़ु चाह सां पीए थो। उन में नंढा ॿार थिया, वॾा थिया, पका पोड़ा थिया, करशी जामेश्री सभु पीते हैं। छो न पीअनि, ॾाढो सुठो मशरूब आहे, एनर्जी ॾींदो आहे। सहर ऐं अफ़्तार जे दस्तरख़्वान ते जॾहिं करशी जामेश्री जो गिलास पियल हूंदो आहे त दिलि खे आथत बि थींदी आहे। ऐं जॾहिं पाण करशी जामेश्री जो थधो ढुक जॾहिं पीअंदा आहियूं, रोज़ेदार जॾहिं रोज़ो इफ़्तार कंदा आहिनि त आउं सम्झंदो आहियां, मां बि 2-3 भेरा इहो आज़मायो आहे त स्टार्ट जॾहिं करशी जामेश्री सां कंदो आहियां त पोइ ईअं लॻंदो आहे त कंहिं बंजर ज़मीन ते का थधाण पई आहे। छो त पाण सॼे ॾींहं जे रोज़े में पंहिंजो पाण खे जेको प्रैक्टिकल जेका कमिटमेंट थियल आहे अलाह पाक सां त उन में रखंदा आहियूं त पोइ जॾहिं अफ़्तार थींदो आहे त करशी जामेश्री असांजो सहारो बणिजंदो आहे। करशी जामेश्री मूंखे इन जे करे बि इहो शरबत वणे थो छो त इन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे, ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे करशी जामेश्री। ऐं करशी जामेश्री जा 2 फ्लेवर मार्केट में मौजूदु आहिनि। हिकिड़ो आहे ॻाढ़ो शरबत ऐं ॿियो आहे साओ शरबत, जंहिंखे करशी जामेश्री इलाइचीन बि चयो वेंदो आहे। उनजो ज़ाइक़ो पहुचो आहे। हाणे इन्हनि ॿिन्ही शरबतनि खे तव्हां कीअं यूटिलाइज़ कंदव, कीअं इस्तेमालु कंदव, कीअं वापराईंदव, उन जा बि खोड़ सारा तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त सादो सलेमी तरीक़ो आहे जेको पाण पाणीअ में शरबत मिलाए करे पीअंदा आहियूं थधो करे, वाह वाह, ॾाढो मज़ो ईंदो आहे। ॿियो इन करशी जामेश्री खे तव्हां खीर में मिलाए करे बि यूज़ करे सघो था, पी सघो था, तव्हांखे मज़ो ॾींदो। करशी जामेश्री खे लस्सी में मिलाए सघो था, करशी जामेश्री खे कस्टर्ड में लॻाए सघो था, करशी जामेश्री खे आइस्क्रीम ते लॻाए सघो था, सैन ते लॻाए, मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि करशी जामेश्री खे वापराइण जा। करशी जामेश्री जीअं मार्केट में अचे थो त इहो जल्दी में न ईंदो आहे। इन जी पैकिंग जा, इन जी चैकिंग जा खोड़ सारा मरल आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हांजो ट्रस्ट अञा वधीक डेवलप थींदो। करशी जामेश्री खे 265 भेरा टेस्ट कयो वेंदो आहे, चैक कयो वेंदो आहे, उनखां पोइ मार्केट में आंदो वेंदो आहे। जेका शुगर फ्री बॉटल तव्हां ॾिसंदा आहियो करशी जामेश्री, उनखे 276 भेरा चैकिंग ऐं पैकिंग ऐं टेस्टिंग जे मरहलनि मां गुज़ारे करे पोइ मार्केट में आंदो वेंदो आहे। करशी जामेश्री बहार जी मुंद बि आहे, रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो बि आहे, दस्तूर बि आहे, त पोइ इन में ईअं थींदो त करशी जामेश्री जेकॾहिं तव्हां पीअंदो तव्हांखे फुल एनर्जी मिलंदी। जेकॾहिं पोइ बि जेकॾहिं तव्हां सोचो था त तव्हांजी जेका इबादत आहे उन में ख़लल पवे थो ऐं तव्हां बीमारी महसूसु कयो था, नज़लो आहे, ज़ुकाम आहे, बुख़ार आहे, जेकॾहिं खंघि आहे तव्हांखे, त पोइ उनजे लाइ बि करशी वारनि वटि बंदोबस्तु आहे। ऐं उहो बंदोबस्तु इहो आहे त करशी जो जोहर जोशांदो बि मार्केट में मौजूदु आहे, जेको तव्हां वठी सघो था। जोहर जोशांदे खे जेकॾहिं चांहि में मिलाए पीअंदो, चांहि जो ज़ाइक़ो बि मुनफ़रद थींदो ऐं तव्हांजी तबियत में बहितरी बि ईंदी। ॿार जेकॾहिं बीमार आहिनि त उन्हनि जे लाइ बि करशी जोहर जोशांदे वारनि हिकिड़ो फ्लेवर ॾिनो आहे, चॉकलेट फ्लेवर। उहो जेकॾहिं तव्हां चांहि में मिलाए करे ॿारनि खे पीआरींदव या कंहिं बि तरीक़े सां सलेमानी चांहि ठाहे बि पीआरींदव त उन्हनि ॿारनि जी तबियत बि बहितर थी वेंदी। खोड़ सारा ॿिया फ्लेवर बि करशी जोहर जोशांदे जा आहिनि। सो पंहिंजो पाण खे ठीकु रखणु चाहियो था, चुस्त रखणु चाहियो था, बीमारियुनि खां परे रखणु चाहियो था, खंघि, नज़लो, ज़ुकाम, त पोइ तव्हां करशी जोहर जोशांदो वापराईंदा कयो, तव्हांजी सिहत बहितर रहंदी। इन खां सवाइ असांजे प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे शफ़क़ कुकिंग ऑयल वारनि। शफ़क़ कुकिंग ऑयल ॾाढो ज़बरदस्त कुकिंग ऑयल आहे ऐं शफ़क़ कुकिंग ऑयल जी जेका ख़ासियत आहे उहा इहा आहे, तव्हांखे उहा बि ॾिसींदो हलां त हिन में विटामिन ए बि आहे, विटामिन ई बि आहे ऐं विटामिन डी बि आहे। गॾोगॾु शफ़क़ कुकिंग ऑयल वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन इंटरनेशनल फूड सेफ्टी स्टैंडर्ड जे मुताबिक़ तयारु कयो वियो आहे ऐं हिन में ओमेगा 3 बि आहे। गॾोगॾु तव्हांखे इहो ॿुधायूं त जेकी माण्हू कोलेस्ट्रोल जे करे परेशान हूंदा आहिनि त मथां ईअं थुल्हा थी वञूं, मथां तबियत बिगड़ी वञे, त उन्हनि जे लाइ बि हीउ ॾाढो ज़बरदस्त कुकिंग ऑयल मार्केट में मौजूदु आहे। ऐं हिन जो स्लोगन ॾाढो ज़बरदस्त आहे त उहो स्लोगन आहे आगाज़ नई सुबुह का। जेकॾहिं तव्हां नई सुबुह जो आगाज़ पराठे सां, उफराटे सां या सहरी में जीअं कंदा आहियो त शफ़क़ कुकिंग ऑयल जो इस्तेमालु कयो। शफ़क़ प्रीमियम कुकिंग ऑयल मार्केट में लॉन्च थियण वारो नओं ऑयल ब्रांड आहे। हिन में विटामिन ए आहे, डी आहे ऐं ई आहे। विटामिन डी जी पाण खे तमामु घणी ज़रूरत हूंदी आहे। सो विटामिन डी हिन में वाफ़र मिक़दार में हूअं ई मौजूदु आहे त तव्हां शफ़क़ कुकिंग ऑयल इस्तेमालु कयो ऐं ॾाढा सुठा खाधा, लज़ीज़ खाधा तव्हां हिन में पचाए सघो था। शफ़क़ कुकिंग ऑयल जो मैसेज आहे त आगाज़ नए सुबुह जो ऐं शफ़क़ कुकिंग ऑयल ख़ुशियुनि खे ॿीणो करे थो। यकीननि जेकॾहिं खाधो सुठो हूंदो त घर में पाण ई ख़ुशी अची वेंदी आहे। जेको खाईंदड़ हूंदो उहो चवंदो वाह जो खाधो पचायो अथव। सो अधीन भेनरुनि खे गुज़ारिश आहे त शफ़क़ कुकिंग ऑयल जो आउं तव्हांखे ॾसु ॾियां थो, जेकॾहिं को मर्द दोस्त अॻिते अॼु को सौदो सामान वठणु वियो आहे त पोइ उनखे फ़ोन करे छॾियो या उनखे ॿुधाए छॾियो त शफ़क़ कुकिंग ऑयल वठी अचे, जेको तव्हांजी सिहत लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। WHO फूड सेफ्टी स्टैंडर्ड मुताबिक़ बि आहे ऐं सुठो ऑयल आहे।
ऐं गुड फॉर हेल्थी लाइफ स्टाइल जेकॾहिं रखणु चाहियो था त पोइ शफ़क़ कुकिंग ऑइल तव्हां ज़रूरु यूज़ कंदा कयो, वापराईंदा कयो। अॼोके प्रोग्राम खे ॾाढो सुहिणो बणाईंदासीं, कुझु दीनी ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणींदासीं। पर इन खां अवल पाण वरी करशी जामेश्वरी जो जीअं ज़िक्र ख़ैरु निकितो आहे त पोइ करशी जामेश्वरी जे किचन ॾांहुं वञूं था, जिते असांजो साथी शेफ फैसल असां गॾु हूंदो आहे, उनखे भलीकार चऊं था। कीअं आहियो साईं? ठीकु आहियो? ख़ैरियत सां? सफ़ा मज़े में? अल्लाह जो शुक्र। रोज़ा हलनि पिया? माशाअल्लाह। वाह वाह, तव्हांजा त वरी कम माना ॿीणा थी विया आहिनि, हिकिड़ो पंहिंजो प्रोग्राम करे वरी हिते प्रोग्राम में तव्हां जॉइन कंदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। अॼु छा ठाहींदो भला? अॼु थोरो डिफरेंट करे ठाहियूं पिया, हिंदाणो। वाह वाह। शरबत में विझंदासीं, इफ़्तारी लाइ बहितरीनु आहे, ड्रिंक ठहंदी। अच्छा। तुख़बलंगो जेको हूंदो आहे हे पाणी में पिसाइबो आहे। सही। न्याज़ बूजा जेका दाणा हूंदा आहिनि, इहो ॿिज हूंदा आहिनि। सही। हा, ॿिज, थधो पाणी ऐं करशी जामेश्वरी। सही। ऐं अधु गिलास हिंदाणे जा ॿिज कढी नंढा नंढा कतला करे अधु गिलास इहो भरंदो। सही। ऐं अधु गिलास हिन में पाणी विझंदो, मथां करशी जामेश्वरी ऐं तुख़बलंगो विझी बसि थधो करे सर्व कंदो। इफ़्तारी जे टाइम रखो, ॾाढो ज़बरदस्त हूंदो। अच्छा, हिंदाणे जा शरबत जेके आहिनि से मार्केट में बि रेड़नि ते अॼुकल्ह मिलनि पिया, पर हीउ पंहिंजो हथ जो जेको एतबार हूंदो, साफ़ सुथरो बिल्कुलु। सो इहो मिठो थींदो आहे, ॾाढो भलो थींदो आहे। मां पी ॾिठो आहे हिकु ॿ भेरा, पर अॼु तव्हांजे हथनि जी वरी जेका आहे न लज़त ई पंहिंजी आहे। करशी जामेश्वरी में हिंदाणे जो शरबत असांजो दोस्त शेफ फैसल ठाहींदो। थोरी देरि में तव्हांखे सॼी जेको प्रोसेस आहे उहो तव्हांखे नज़र ईंदो टीवी स्क्रीन ते। सो तव्हां पंहिंजे कम खे शुरू कयो, असां वरी अॻिते प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। अॼु कुझु सिखण जे लाइ मिलंदो। अॼु असां गॾु मौलाना तारिक हुसैन मशहदी साहिबु आहे, उनखे असीं भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां प्रोग्राम में आहियो ऐं ॾाढो सुठो सवण आहे तव्हांजो अचणु असांजे प्रोग्राम जे लाइ। इन खां सवाइ मुख़्तलिफ़ दीनी दुनियावी ॻाल्हियूं ॿई कंदासीं, उनजे लाइ असां ॾाढो ज़बरदस्त माना तो मोतबर दोस्त घुरायो आहे, उहो असांजे प्रोग्राम में ईंदो रहंदो आहे, त कचहरी हुन सां ॾाढी भली थींदी आहे। सो नदीम बाक़ी मौलवी साहिब खे भलीकार चऊं था। त कैसे? ठीक है सर, अल्लाह का शुक्र, बहुत शुक्रिया जी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ आए। ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना, उन जा आशिक़ बि पोतल आहिनि। सो पाण करीमनि जो शान बयानु कंदा, नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सूरत में। सो आउं भलीकार चवां थो, जेकी दोस्त असां सां गॾु आहिनि, ख़ैरपुर खां असांजो हिकिड़ो साथी आयल आहे, मुंहिंजो ॻोठ जो, ॾाढो सुहिणो सेबतो आहे पाण बि, ऐं उनजो आवाज़ बि ॾाढो भलो आहे। सो अब्दुल हफ़ीज़ अब्बासी साहिब खे आउं सभ खां पहिरियां भलीकार चवां थो, वॾी महिरबानी साईं तव्हां प्रोग्राम में आहियो। उनखां सवाइ दिलावर अब्बास साहिबु असां सां गॾु आहे, उनजी वॾी महिरबानी। ऐं गॾोगॾु मोहम्मद माज़ शबीर साहिबु असां सां गॾु आहे, उनखे बि आउं भलीकार चवां थो। सो ज़फ़र साईं, पहिरियों स्टार्ट नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंदासीं पाण। सो आउं गुज़ारिश कयां थो दिलावर अब्बास खे त उहो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत बणे। जी। इस तरह से बटती है खैरात मदीने में, इस तरह से बटती है खैरात मदीने में, इस तरह से बटती है खैरात मदीने में। कम लगते हैं ज़ाहिर को दो हाथ मदीने में, कम लगते हैं ज़ाहिर को दो हाथ मदीने में। इस तरह से बटती है खैरात मदीने में। मैं खुद नहीं कह पाया, आंसू मेरे कह आए, मैं खुद नहीं कह आया, आंसू मेरे कह आए। काबू में नहीं रहते जज्बात मदीने में, काबू में नहीं रहते जज्बात मदीने में। इस तरह से बटती है खैरात मदीने में। शेर करो आप समातों में। ऐ काश मेरे दिन रात इस तरह से हो तक़सीम, ऐ काश मेरे दिन रात इस तरह से हो तक़सीम। हर सुबह नजफ में हो, हर रात मदीने में, हर सुबह नजफ में हो, हर रात मदीने में। इस तरह से बटती है
खैरात मदीने में। जिन तारों की किस्मत में ऊंचाई लिखी होगी, जिन तारों की किस्मत में ऊंचाई लिखी होगी, बन जाते हैं वो तारे ज़र्रात मदीने में, बन जाते हैं वो तारे ज़र्रात मदीने में। इस तरह से बटती है खैरात मदीने में। एक शेर जनाब अहमद शाबरी की शहादत के आपको पेश नज़र होगा वाक़या, उनकी नज़र कर रहा हूँ। जो रात थी तुरबत में वहशत की अंधेरे की, जो रात थी तुरबत में वहशत की अंधेरे में, अमजद ने गुजारी है वो रात मदीने में, अमजद ने गुजारी है वो रात मदीने में। ऐ काश मेरे दिन रात इस तरह से हो तकसीम, ऐ काश मेरे दिन रात इस तरह से हो तकसीम। हर सुबह नजफ में हो, हर रात मदीने में, हर सुबह नजफ में हो, हर रात मदीने में। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह मदीनो हर हर ज़बान ते आ, ॻोड़ा अखियुनि में आहिनि साहु सटूं थो खाए, दुआ कयो ॾिसां मदीनो पई दी त मोकिलाए। सो हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, मोटी ईंदासीं, प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदासीं। असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। हिन प्रोग्राम खे तव्हांजी साहतुनि समातुनि ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे करशी जामेश्वरी ठाहिण वारनि ऐं गॾोगॾु शफ़क़ कुकिंग ऑयल वारा बि सहकारी आहिनि। सो करशी जामेश्वरी जे किचन में वञूं था। शेफ़ फैसल साहब हिंदाणे जो शरबत तयारु करे छॾियो आहे, ईअं न साईं? बिल्कुलु तयारु थियो। वाह वाह, जल्दी जल्दी तयारु थी वियो। तव्हां वटि रेसिपीज़ जेके आहिनि न उहे माना शॉर्ट शॉर्ट हूंदियूं आहिनि, जल्दी जल्दी ठहण वारियूं। सो वाह वाह, हिन में हिंदाणो कटे विधोसीं, वरी हिंदाणो कटे विधो, हस्बे ज़रूरत अधु कप जेतिरो विझिजो। अच्छा। ऐं तुख बलंगो जेको पाणी में पिसायल 2 खाइण जा चमचा इहो विझिबो। सही। करशी जामेश्वरी 1 गिलास में 4 खाइण जा चमचा थधे पाणी में डिज़ोल्व कंदो, बर्फ़ विझी पोइ चमचे सां बि खाई सघो था ऐं पी बि सघो। ऐं ॾेख बि ॾाढो सुठो सुहिणो थो अचे, सुहिणो अचे थो ॾाढो, माना डिस्प्ले में मज़ो थो करे त इहो पीअण में न मज़ो कंदो। बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी आहे, तव्हां असांजे प्रोग्राम में असांखे जॉइन कंदा आहियो, क़ीमती वक़्तु ॾींदा आहियो। लख थोरा तव्हांजा। करशी जामेश्वरी जो सेगमेंट तव्हांजी ख़िदमत में पेश कयोसीं। सो असां सां मौलाना तारिक हुसैन मेशरदी साहिब गॾाए। मौलाना साहिब, सभ खां पहिरियां त तव्हांखे वरी भलीकार बि चवां थो ऐं रमज़ान जी फज़ीलतुनि बरकतुनि रहमतुनि ते पाण कचहरी कयूं था, रूहानियत ते थोरो ॻाल्हायो त छा महसूस था कयो? माह रमज़ान मुबारक, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आल मुहम्मद। माह रमज़ान मुबारक। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी वॾी दात जेकी आहे वो असल में माह रमज़ान जो मक़सदु रूहानी आहे। हा, असल में इहो रूहानी आहे। सही। जीअं त जिस्मानी तौर ते इन जा जाम फ़वाइद आहिनि, फिज़िकली बि, इन तरीक़े घणो कर फ़वाइद रूहानी आहिनि। अवलन त हर शइ जो नाले जो को न को का न का वजह हूंदी आहे। जीअं तव्हां सलाम रमज़ान रखियो, का वजह हूंदी, तव्हां सोचे रखियो हूंदो। माह रमज़ान जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो नालो रमज़ान रखियो आहे, इन जो वॾी वजह आहे। अवलन त हीउ लफ़्ज़ रम्ज़ सां निकितो आहे ऐं इन जो रूहानी असरु वॾो आहे। जीअं ख़ातिमुन नबीन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था, इन्नमा सुमिय रमज़ानो लिअन्न रमज़-ज़ुनूब। अल्लाह रमज़ानुल मुबारक जो नालो रमज़ान इन लाइ रखियो आहे छो जो हीउ गुनाहुनि खे साड़े छॾींदो आहे। रमज़ माए लफ़्ज़ रमज़ान ऐं रम्ज़ उन पथर खे चवंदा आहिनि जंहिं जे मथां 24 कलाक सिजु पवंदो हुजे। यानी हो हिकु ख़ासि क़िस्म जो पथर बण जंहिं 24 कलाक उन वटि एॾो गरम थींदो आहे ऐं कैफ़ियत हुनजी अलॻि हूंदी आहे, पथरनि खां बेनियाज़ हूंदो आहे। त इन लाइ रूहानी असर ने सभिनि पहिरियां त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन नाले में ख़बर पए थी त परवरदिगार आलम जी केॾी बरकत माह रमज़ान जी। वरी उन खां पोइ इन माह रमज़ान में जीअं तव्हां ॿुधो त अशर रहमत मग़फ़िरत निजात मिनन नार, ख़ातुन नबीयीन ख़ुतबे शाबानिया, जीअं त बुज़ुर्गान जे गुज़िश्ता हितों गुज़रिया उन्हनि बि इशारो कयो आहे, लेकिन ख़ुतबे शाबानी आहे मुख़्तसर पर जामे आहे। इन तमामु माह रमज़ान जा फ़ज़ाइल पैगम्बर बयानु कया आहिनि।
उन पैगम्बर इहो चयो क़द अक़बल इलैकुम शाहरुल्लाह, बेतिक अल्लाह जो महीनो तव्हां वटि अचे थो ऐं हीअ रहमत ऐं मग़फ़िरत ऐं गुनाहुनि खां निजात जो महीनो आहे, दोज़ख खां निजात जो ऐं गुनाहुनि खां आज़ादी जो महीनो आहे, वॾी बाबरकत महीनो आहे। जीअं त माह रमज़ान जो खाइण सां जिस्मानी जो फ़ाइदा आहिनि, जो सॼो सुबुह खां वठी शाम ते जो खाऊं नथा, इन जा वॾा फिज़िकली फ़ाइदा आहिनि। ड्रिग आहे इन में त उन हा इलाही वॾा फ़ाइदा, ड्रेग आहे इहो नथो बयानु कयां छो त रूहानी कयो, इन लाइ रूहानी जा इन वॾा फ़ाइदा आहिनि त परवरदिगार आलम सभिनि खां पहिरियां गुनाहनि जी बख़्शिश थींदी आहे। जीअं त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद गिरामी आहे त माह रमज़ान में रोज़ेदार जो जेकी बरकत इहा आहे त जेको रोज़ेदार रोज़ो रखंदो आहे ऐं रोज़े जी हालत में, हाणे अलहमदुलिल्लाह बहार मौसम मुनासिबु आहे त रोज़े जी हालत में जेको पघर निकिरंदो आहे ऐं जेको ही परेशान थींदो आहे यानी साइम माह रमज़ान में रोज़ेदार जेको परेशान थींदो आहे, पघर उन जा निकिरंदा आहिनि ऐं उनखे उञ लॻंदी आहे, बुख लॻंदी आहे, पर परवरदिगार आलम 1000 फ़रिश्तो मोकिलींदो आहे। 1000 फ़रिश्ता मोकिलण जो कमु छा हूंदो आहे? उहो फ़रिश्ता अची रोज़ेदार जे चहिरे खे मस कंदा आहिनि, रोज़ेदार चहिरे खे मस कंदा आहिनि, चवंदा आहिनि त ए रोज़ेदार मुबारक हुजे, अल्लाह तुंहिंजा गुनाह बख़्शे छॾिया आहिनि। ऐं हीअ जेसीं ताणी अफ़तारी न कंदो तेसि ताणी फ़रिश्ता 1000 फ़रिश्ता उन चहिरे खे मस कंदा। इन ते पाण अञा कचहरी कयूं था, ॾाढो सुठो मौज़ू आहे। असां नदीम मौलवी साहब गॾु आहे। सो नदीम साहब, मैं समझता हूँ, ये मेरी अपनी राती राय है, आप भी इससे सहमत हो सकते हैं कि रमज़ान में मोहब्बतें भी बढ़ जाती हैं आपस में, जो मेल मुलाकातें हैं, दस्तरखान एक सजाता है बंदा या पूरी फैमिली, तो ये अच्छा है वैसे दूसरे महीनों से। हाँ देखिए, असल बात यह है कि रूहानियत, बहुत से लोग कहते हैं कि जनाब मैंने फ़ला आयत पढ़ी सही मगर मुझे फ़ायदा नहीं हुआ। सही। बहुत से लोग कहते हैं मैं कई सालों से नमाज़ पढ़ रहा हूँ मगर मुझे पता नहीं क्यों परेशान है। सही है। तो कहने का मकसद ये है कि एक चीज़ हम अपने आप को बेहतर करने के लिए कभी सोचते नहीं है। सही सही। देखिए, वुज़ू करने से पहले क्या होता है? नियत। सही बात है। नमाज पढ़ने से पहले क्या होता है? नियत। सही। तोते को पढ़ा दो तो तोता हर ज़बान बोलता है, सही, ठीक है, मगर तोते की नियत नहीं होती। तो हम क्या करते हैं, जैसे कि हम देखते हैं माह रमज़ान आ गया, चलें जी इफ्तार आ गया, ये खाना है वो खाना है, हमारे पास क्या, हम एक रूटीन के तहत अपने पेट को खाली रख रहे हैं। मगर क्या सिर्फ रमज़ान पेट में खाना ना खाना या पानी ना पीना है? ये एक हिस्सा है रोज़े का, मगर ये कंप्लीट रोज़ा नहीं हुआ। रोज़ा आँखों का, रोज़ा शर्म का, रोज़ा कि आपको ये एहसास हो कि दूसरे शख्स के साथ कैसा वक्त गुजर रहा है, यानी कि आप साहिब हैसियत हैं मगर आप ये इंतज़ार कर रहे हैं कि जनाब बस रोज़े का टाइम और मैं सारे फल खा लूँ, मगर आपने उस दौरान, रोज़े के दौरान आपने ये नहीं सोचा जो आपके यहाँ जो मुलाजिम है, जो आपकी खिदमत कर रहा है, उसके लिए आपने क्या सोचा। तो हम जब कहते हैं ना कि फलां देखें, बड़े क्लिप्स आते हैं व्हाट्सएप पे कि जनाब 10 दफ़ा ये पढ़ के आगे भेज दें, किस्मत खुल जाएगी, ठीक है, ठगा ठग, और नहीं के तो फिर किस्मत ख़राब हो जाएगी। सही बात है। तो ये जो चीज़ें होती हैं ना, माजरत के साथ, देखिए कुरान शरीफ पढ़ना बहुत अच्छी बात है, सवाब है, उसको सुनना सवाब है, मगर अगर आप चाहते हैं ना रूहानियत के दर्जे तक पहुँचे, नमाज फ़र्ज़ है, मगर रूहानियत के दर्जे तक पहुँचने के लिए आप अपनी नियतों को, अपने दिल को साफ करें, दिलों में कीना ना रखें, किसी के लिए बुराई ना करें। चलें दिलों को मुनव्वर करते हैं नातिया कलाम से। जी जी, यही चीज़ें जो होती हैं इंसान की रूह को। चलें मज़ीद बात करते हैं इस पे इंशाल्लाह। सो अमल जो तारो मदारू में चवंदा आहिनि नियतुनि ते हूंदो आहे। हिन वक़्तु आउं गुज़ारिश कयां थो दिलावर अब्बास साहिब असां गॾु आहे, नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी साथ माण्हूं था। जी। वो शहरे मुहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वही घर बनाने का दिल चाहता है। वो सोने से कंकर, वो चांदी सी मट्टी नज़र में बसाने का दिल चाहता है। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वही घर बनाने का दिल चाहता है। सितारों से ये चाह
बताएं वो टुकड़ों का आलम, इशारे में आका के इतना मज़ा था कि फिर टूट जाने का दिल चाहता है। इशारे में आका के इतना मज़ा था कि फिर टूट जाने का दिल चाहता है। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वहीं घर बनाने का दिल चाहता है। जो पूछा नबी ने कि कुछ घर भी छोड़ा, तो सिद्दीक़ अकबर के होठों पे आया, वहाँ मालो दौलत की क्या है ज़रूरत, जहाँ दिल लुटाने का दिल चाहता है। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वहीं घर बनाने का दिल चाहता है। वो सोने से कंकर, वो चांदी सी मट्टी, नज़र में बसाने का दिल चाहता है। मोहम्मद मुआज़ शबीर जी आवाज़ में सुहिणो नातिया कलाम ॿुधण जी सादत माणीसीं। ऐं हिते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था। हिन प्रोग्राम खे तव्हांजी ख़िदमत में पेश करण जे लाइ करशी जामेश्वरी ठाहिण वारनि जो ताउन आहे, सहकार शफ़क़ कुकिंग ऑयल वारनि जो बि आहे, तव्हांजो बि आहे। गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चवां थो। ऐं हिन प्रोग्राम खे तव्हांजी सातुनि समातुनि ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे करशी जामेश्वरी ठाहिण वारनि, गॾोगॾु शफ़क़ कुकिंग ऑयल वारा बि असांजे अॼोके प्रोग्राम जा सहकारी आहिनि। सो असां सां गॾु दीनी मामलनि ते डिस्कस करण जे लाइ असां सां गॾु मौलाना तारिक हुसैन मशहदी साहिबु आहे, ऐं गॾोगॾु नदीम बाक़ी मौलवी साहिबु आहे। नाते रसूल मक़बूल बि असीं ॿुधंदासीं सलम। सो इन खां अॻु में आउं चाहियां थो त कुझु कम जी ऐं काराइती गुफ़्तगू पंहिंजे प्रोग्राम में हुजणु घुरिजे, जेका तव्हां असांखे अॻिते कमु अचे। सो खोड़ सारा सवाल तव्हां जेके कॉमन हूंदा आहिनि, जेकी ज़हननि में, आउं बि चाहींदो आहियां त उहे सवाल घणा कजनि, त जीअं तव्हांजी ज़िंदगी या तव्हांजा जेके मसइला आहिनि उहे थोरा आसान थियनि। सो मौलाना साहिबु मूंखे इहो ॿुधायो त सहरीअ खां बग़ैर भला रोज़ो रखी सघिजे थो? सहरी न कयूं, टाइम नथो थी वञे? हा, को मसइलो न आहे। सहरी शर्त न आहे। अच्छा, इहो आहे त इन जो वॾो असरु आहे। हुकुम आहे त सहरी खां अगरि हिकु खजूरी छो न हुजे, अच्छा, हिकु खजी छो न हुजे, त बि सहरी कजे। हिन जो जिस्मानी थोड़ा असर आहे, कमज़ोरी कान थींदी आहे, बाक़ी रोज़े जो को फ़र्क़ु नथो पवे। माण्हू उथी नथो सघे, देरि थी वई, ईअं न आहे त सहरी न रोज़ो न, न को शक न। सही सही। ऑटोमेटिक टाइम जॾहिं शुरू थी थो वञे त रोज़ो थी थो वञे। अच्छा, इहो ॿुधण में ईंदो आहे वधीक, वरी तव्हां वधीक सही तरीक़े सां क़ुर वधी सी रोशनी में असांखे ॼाण ॾींदो त सहरी वक़्तु दुआ घुरिबी आहे त उहा अॻी वेंदी आहे। ईअं ई आहे बिल्कुलु। जॾहिं माण्हू सहरी करे त उनजो रिवायत सुरे न ज़ल न पढ़े, ऐं वधीक जेको असरु आहे न उहो अफ़्तारी जो आहे। अफ़्तारी जो आहे, अफ़्तारी जो आहे। त माण्हू जॾहिं अफ़्तारी ईंदी आहे त रिवायत पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाइनि था, ॿ नेमतूं आहिनि अफ़्तारी जे लाइ। अच्छा, त हिकु त जॾहिं मुस्तजाबत दुआ आहे, जेकी बि हाजत रखी वञे अफ़्तारी जे टाइम अल्लाह फ़ौरन क़बूल कंदो। माह रमज़ान वैसे उहो बरकतूं आहिनि त जंहिं महिल बि दुआ कयो अल्लाह क़बूल कंदो। माह रमज़ान में बरकतूं आहिनि। ऐं पैगम्बर फरमायो इन में नंढो नंढो अमल बि क़ाबिल क़बूल आहे। अमल कयो, नंढो ज़रो ई छो न हुजे, अल्लाह क़बूल कंदो। दुआ जेकी जंहिं महिल बि घुरो क़बूल आहे। पर अफ़्तारी जी बरकत इहा आहे त अफ़्तारी टाइम जेको जॾहिं दस्तरखान वेझो हुजे, ऐं बुज़ुर्गान जेको तरीक़ो ॿुधाईंदा आहिनि त हीअ खजूर खणी हिते मुंहं ते बीहारे छॾो, ऐं परदेगा जे परदे ऐं तुंहिंजी ख़ातिर मां जेका रोज़ो रखियो आहे, मुंहिंजे हिन रोज़े क़बूल कयां। जेकी बि हाजत हुजे ख़ुदा जी बारगाह में ज़ाहिर कयो, पोइ उन खां पोइ अफ़्तारी कयो, तमामु दुआ मुस्तजाब आहिनि पहिरियों। ऐं ॿियो फ़ाइदो पैगम्बर फरमायो त गुनाह बख़्शा वेंदा आहिनि। अफ़्तारी टाइम ख़ुदा वंदे आलम जेके बि हुन खां गुनाह पहिरियां सरज़द थिया आहिनि उहे सभु ख़ुदा वंदे आलम माफ़ु करे छॾींदो आहे। ऐं अफ़्तारी जे बरकतनि में जा इलाही बरकतूं आहिनि। ऐं तव्हां रूहानी सुवाल जीअं कयो, जेका न त रूहानीअ जो वॾो हिन में बि इंटरफेयर आहे। त
माह रमज़ान जी बरकत वजह चाहे ख़ुदावंद आलम अफ़तारी में ई नेमत ॾिनो जॾहिं त हीअ शइ वाजिबु आहे, ज़रूरी सम्झो था। यानी हिकु मुलाज़िम आहे जंहिंखे पघार इन शइ लाइ मिले थी त हीउ कमु करिणो आहे, पोइ उनखे मथां जेका हेॾियूं सारियूं नेमतूं तोहफ़ा वग़ैरह छाजे लाइ, त हीउ परवरदिगार जो लुत्फ़ करम आहे त अगरचे ख़ुदा सॼी ज़िंदगी असांखे खाराए थो, प्यारे थो, जीआरे थो, उन बावजूद बि रमज़ान हिकु रोज़ो फ़र्ज़ु आहे, असां यानी अब्दियत जो हिकु लाज़िमो आहे त हिकु बंदगी आहे, त ख़ुदावंद आलम जेको हेॾो करे थो असां लाइ, त उन लाइ हिकु रोज़ो रखूं लाज़मी आहे, वाजिबु आहे। लेकिन उन बावजूद बि अल्लाह इन अज्र सवाब जाम ॾिए थो। अफ़तारी में वरी दुआ मुस्तजाबन असां जूं जेका ॿियो उन खां नेकी जेके बि कयो ख़ुदावंद बारगाह क़ाबिल क़बूल आहिनि। ऐं सभिनि खां पहिरियां सुवाल था जो कयो रूहानी असर इहो आहे त रूहानियत में हिन रोज़े जो सबबु इहा एहसास, जॾहिं माह रमज़ान में रोज़े रखण सां अगरि एहसास न आहे त हुन रोज़े जो हुनखे फ़ाइदो न आहे मिलियो। पैगम्बर फरमाइनि था त ख़ुदावंद आलम हिन माह रमज़ान में बुख ऐं उञ इन लाइ रखी आहे ताकी हिनखे एहसास थिए बुख ऐं उञ जो। हिकु त रोज़े मेशर वारी बुख ऐं उञ, ॿियो त हीअ ग़रीबनि ऐं ग़ुरबनि जी बुख ऐं उञ खे। जे ग़रीब ऐं ग़ुरबा जेके अॼुकल्ह हालात आहिनि पाकिस्तान जा, केतिरा ई वीचारा अहिड़ा आहिनि जंहिंखे अफ़तारी बि नसीब आहे अलाए न आहे, सहरी बि करनि था नथा करनि। त इहा शइ माह रमज़ान जी बरकत त अफ़तारी जीअं तव्हां चयो न ग़रीबनि खे या जेको एहसासु जेको पाण खे थिए थो बुख ऐं उनजो, ऐं ॾिसां थो त इफ़तारी बि चङे भले ख़ासे स्टाइल में अमीर ई सुठी था कनि, ग़रीबनि खे इफ़तारी बि सही तरीक़े सां नसीब बिल्कुलु ईअं, बिल्कुलु क्या कहेंगे सर आप? बिल्कुलु ईअं मसला ये हमारे उनको अच्छी इफ़तारी भी नहीं मिल रही। देखिए इस वक्त जो है ना, अहम बात ये है कि गरीब कौन है, हाँ ये भी बात है जी, और कौन है जो मांगने वाले हैं, कौन है जो वाकई में ही तलबगार है। सही। अब हमारे यहाँ पता है क्या है कि हम अगर कोई आटा बांटने निकलता है तो एक थैली लेके साइड पे रखते हैं, फिर दोबारा से आते हैं, वही आदमी आता है दोबारा से लेने। सही सही। ये चीज़ हमारे मजहब में और ख़ास तौर पे रमज़ान के महीने में हमारे लिए मना है। और राशन इकट्ठा करते रहते हैं। देखिए ये जो हम कर रहे होते हैं ना, और दूसरी बात ये कह देना कि जनाब सिर्फ इफ्तारी जो है ना हम सिर्फ सड़कों पे बांटेंगे। सफ़ेद पोश लोग भी होते, हो सकता है आपका पड़ोसी में, पड़ोस में अगर आपके यकीन करें कि कोई ऐसा शख्स हो जो कि हो सकता है सफ़ेद पोश हो और उसको इफ्तारी ना मिल रही हो, तो फिर वो इफ्तारी लेके सड़क पे जा रहे हैं मगर पड़ोस में नहीं दे रहे। अल्लाह अल्लाह, सही। जबकि आप देखें अब दीन हमारा पास का पता नहीं और बाहर जा रहे हैं। बस वही हम शुरुआत अपने घरों से करें, अपने भाई बहनों, रिश्तेदारों, पड़ोसी, हमसायों का, फिर उसके बाद हम आगे को निकलें। हमारी गली के अंदर जो जितने मुलाजिम काम कर रहे हैं उनके पास, और ये बड़ी अच्छी बात की गली के मुलाजिमों की जैसे हम बड़ी बड़ी अफ्तार पार्टियां देख रहे हैं, सारे अमीर लोग, बड़े बड़े लोग बुलाते हैं, अफ्तार पार्टियां कर रहे हैं, तो उसमें ये होना चाहिए कि गरीब को बुलाएं, अपने पड़ोसी को बुलाएं, गरीब अपने मुलाजिम को बुलाएं, उन्हें हकीर मत बनाएं। सही बात। तस्वीरें खिंचवा के जनाब आज मैंने गरीब को ये दिया, आप उसको उस तरह इज्जत दें जिस तरह आप अपने दामाद को देंगे। वाह वाह, क्या कहने सर, ज़बरदस्त बात कही आपने। नादिर अली साहब असां गॾाए नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माण्यूं था। जी नादिर बेटा। रोक लेती है आपकी निस्बत तीर जितने भी हम पे चलते हैं, ये करम है हुजूर का हम पर, आने वाले अज़ाब टलते हैं। रोक लेती है आपकी निस्बत तीर जितने भी हम पे चलते हैं, और अपनी औकात सिर्फ इतनी है, कुछ नहीं बात सिर्फ इतनी है, और अपनी औकात सिर्फ इतनी है, कुछ नहीं बात सिर्फ इतनी
है। कल भी टुकड़ों पे जिनके पलते थे, अभी टुकड़ों पे उनके पलते हैं। कल भी टुकड़ों पे जिनके पलते थे, अभी टुकड़ों पे उनके पलते हैं। वो समझते हैं बोलियां सबकी, वो ही बढ़ते हैं जोलियां सबकी। वो समझते हैं बोलियां सबकी, वो ही बढ़ते हैं जोलियां सबकी। आओ बाजार मुस्तफ़ा को चले, खोटे सिक्के जहाँ पे चलते हैं। और अब हमें क्या कोई गिराएगा, हर सहारा गले लगाएगा। और अब कोई क्या हमें गिराएगा, हर सहारा गले लगाएगा। हमने खुद को गिरा दिया है वहाँ, गिरने वाले जहाँ संभलते हैं। हमने खुद को गिरा दिया है वहाँ, गिरने वाले जहाँ संभलते हैं। सुभान अल्लाह, क्या कहने जी, बहुत ही अच्छा कलाम पढ़ा, बहुत ही प्यारी मीठी आवाज़ है आपकी माशाल्लाह से। सो हिते पाण हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं नाज़रीन, मोटींदासीं। कचहरी कंटिन्यू रहंदी। हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां सहकार कयो आहे करशी जामे श्री ठाहिण वारनि, ऐं गॾोगॾु तावन में शफ़क़ कुकिंग ऑयल वारा पिया आहिनि। गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में करशी जामे श्री वारनि जो ताउन आहे ऐं शफ़क़ कुकिंग ऑयल वारा भी सहकारी आहिनि। सो नदीम भाई, बहुत ही अच्छी गुफ्तगू कर रहे थे आपके, किस तरह से इफ्तारी करनी चाहिए? देखिए, इफ्तारी जो है ना, आप इस तरह से करें जैसे कि आम दिनों में आप खाना खाते हैं, सही, ठीक है, इतना पेट मत भरें, फिर आपकी तबीयत भी खराब होती है। सही बात है। हमारे यहाँ पता है क्या, लालच, हर चीज में लालच। आप देखें, आटा बांटने निकलते हैं तो मांगने वालों के पास लालच। अच्छा, एक और बात मैं आपको बड़ी मजे की बात बताऊं कि मैं मुख्तलिफ लोगों से मैंने मुलाकात की। सही सही। और मैं गया एक डॉक्टर के पास, सही। तो डॉक्टर ने कहा, यार ये फ्रूट वाले बड़े जालिम हैं, अच्छा, बहुत महंगा फ्रूट बेच रहे हैं। सही। फिर मैं फ्रूट वाले के पास गया, कहेंगे यार ये डॉक्टर बड़े जालिम हैं, रमज़ान में हम बीमार होते हैं और यार इतनी फीस लेते हैं। सही सही। उसके बाद मैंने देखा एक पुलिस वाले को, एक मोटरसाइकिल वाले को पकड़ते हुए। मोटरसाइकिल वाला कहता है यार ये पुलिस वाले बड़े जालिम हैं, माफ़ भी नहीं करते, रहम भी नहीं करते। यार रमज़ान का टाइम था, मैं वन वे जा रहा था, फिर पुलिस वाला कहता है ये भी बड़े जालिम है, गलत काम करते हैं और कहते हैं हम इन पे चालान भी ना करें। तो हम एक दूसरे पे तनकीद करे जा रहे हैं, अपने आप को बेहतर नहीं करते। क्या फ्रूट वाले ने कहा कि चलो डॉक्टर महंगा ले रहा है तो ले, मैं फ्रूट सस्ता बेचूंगा। क्या डॉक्टर ने कहा कि भाई चलो फ्रूट वाला ले रहा है ले, मैं इस महीने अपनी फीस आधी कर दूंगा। सही बात। क्या किसी लेबोरेटरी वाले ने कहा कि जनाब इस महीने में
जितनी भी लेबॉर्ट्री टेस्ट होंगे वो आधे होंगे, मगर नहीं, वो लेबॉर्ट्री वाला मुख्तलिफ एडवर्टाइजमेंट के लिए पैसे दे देगा, स्टॉल लगा देगा सड़कों पे, मगर जो जरूरतमंद उसके पास उसके दरवाजे पे आ रहा है उस पे रहम नहीं। अब आप देखें, ये होती है कॉल और फेल में फर्क। सही। और फिर हम कहते हैं हमारी दुआएं क्यों नहीं कबूल हो रही है। सबसे पहले इस माह में मैं समझता हूं कि अस्तगफार पढ़े कि अल्लाह मुझे माफ फरमा दे, इतनी गलतियां हम करते हैं। सही। फिर आपकी दुआएं कबूल होंगी ना, पहले आप माफी तो मांगे, सही बात फिर है। अल्लाह की तस्बीह करें, अल्लाह अकबर कहते जाएं। कितनी नेमतों से अल्लाह ने नवाजा हुआ है। हम कह रहे होते हैं कि जनाब आज इफ्तार में ये नहीं है वो नहीं है, जरा अस्पताल में जाकर देखें जो नालियों के जरिए खाना जा रहा है पेट में, सही सही, कहीं सुई लगे हुए हैं, सेहत अल्लाह की नेमत है भाई, ये भी बहुत अच्छी बात कही आपने। इन नेमतों का शुक्र अदा करें, जितना शुक्र अदा करें और इस्तगफार पढ़ते जाएं। तो हम अपने आप को कहते हैं कि मैं सही हूँ वो गलत है, ये ना कहें। सही। चलें, अपने आप को पहले भाई बेहतर करें। मज़ीद गुफ्तगू करेंगे, आपको इस हवाले से ज़हमत देंगे दोबारा भी। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माण्यूं था। असां सां गॾु अब्दुल हफ़ीज़ अब्बासी साहब आहे। सो माशाल्लाह, अब्बास साहब बिस्मिल्लाह जी। महबूब मदीने वारा बुध सजड़ा मोजा प्यारा, महबूब मदीने वारा बुध सजड़ा मोजा प्यारा, असां तुंहिंजे सहारे आहियूं, असां तुंहिंजे सहारे असां तुंहिंजे सहारे आहियूं, असां तुंहिंजे सहारे आहियूं। ॿियो कंहिंखे चवां मां छो, ॿियो को बि मुंहिंजो न आहे, ॿियो कंहिंखे चवां मां छो, ॿियो को बि मुंहिंजो न आहे, ॿिया खपनि न मूंखे सहारा, ॿिया खपनि न मूंखे सहारा, ॿुध सजड़ा मुंहिंजा प्यारा, असां तुंहिंजे सहारे आहियूं, असां तुंहिंजे सहारे महबूब मदीने वारा बुध सजड़ा मुंहिंजा प्यारा, महबूब मदीने वारा बुध सजड़ा मुंहिंजा प्यारा, असां तुंहिंजे सहारे आहियूं, असां तुंहिंजे सहारे आहियूं। ही दुख तुंहिंजे अॻियां मुंहिंजा पिरी कुझु न आहे, ही दुख तुंहिंजे अॻियां मुंहिंजा पिरी कुझु न आहे, दुख करे वेंदा किनारा, दुख करे वेंदा किनारा, बुध सजड़ा मुंहिंजा प्यारा, असां तुंहिंजे सहारे आहियूं, असां तुंहिंजे सहारे महबूब मदीने वारा बुध सजड़ा मुंहिंजा प्यारा, महबूब मदीने वारा बुध सजड़ा मुंहिंजा प्यारा, असां तुंहिंजे सहारे आहियूं, असां तुंहिंजे सहारे असां तुंहिंजे सहारे आहियूं, असां तुंहिंजे सहारे तूं जॾहिं मदीने घुराए खपे तुंहिंजो इशारो साईं, तूं जॾहिं मदीने घुराए खपे तुंहिंजो इशारो साईं, भुलिजी गम वेंदा ही सारा, भुलिजी गम वेंदा ही सारा, बुध सजड़ा मुंहिंजा प्यारा, असां तुंहिंजे सहारे आहियूं, असां तुंहिंजे सहारे महबूब मदीने वारा बुध सजड़ा मुंहिंजा प्यारा, महबूब मदीने वारा बुध सजड़ा मुंहिंजा प्यारा, असां तुंहिंजे सहारे आहियूं, असां तुंहिंजे सहारे तुंहिंजे रोज़ जी चमक ॾिसण लाइ हाफ़िज़ जूं अखियूं थियूं तरसन, तुंहिंजे रोज़ जी चमक ॾिसण लाइ हाफ़िज़ जूं अखियूं थियूं तरसन, वया विसरी चंड सितारा, वया विसरी चंड सितारा, बुध सजड़ा मुंहिंजा प्यारा, असां तुंहिंजे सहारे आहियूं, असां तुंहिंजे सहारे असां तुंहिंजे सहारे आहियूं, असां तुंहिंजे सहारे सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। ॾाढो सुहिणो नातिया कलाम ॿुधण जी साथ माणीसीं। हफ़ीज़ साहब जो लिखियलु बि पहुचो, वरी पढ़ी बि पाण पए।
सो मिठे मीर मदनी जो सहारो काफ़ी आहे। अशर वेल हूंदा जीअं फरमाइनि था हिकिड़ो या नात ख़ान अक्सर असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि त अशर वेल हूंदा समय राज राणा उन्हनि में मोहम्मद परे खां सुञाणा हूंदुसि चोटकारे जो झंडो हथनि में जीअं गुल गुलाबी आहे सुहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखनि में। सो मोहम्मद मिठे जो सहारो मिली वियो ॿुॾंदड़ हुई ॿेड़ी किनारो मिली वियो ऐं अलाह जो त हूअं ई हुयो करम काफ़ी अलाह जो त हूअं ई हुयो करम काफ़ी सॼण सुहिणे ख़ातिर वाधारो मिली वियो मिठे मीर मदनीअ जो सहारो मिली वियो ॿुॾंदड़ हुई ॿेड़ी किनारो मिली वियो। ऐं गॾोगॾु हिन लम्हे इहो बि चवंदुसि आउं त जेतिरो थी सघे पंहिंजनि इबादतुनि खे अफ़ज़ल बणायो। रब करीम सां जेको कनेक्शन आहे जेको पंहिंजो कटियल आहे जेको पाण अक्सर माण्हुनि सां कचहरी कंदा आहियूं उन्हनि खे पंहिंजो हाल ॿुधाईंदा आहियूं। माण्हू त ठठोल कंदा माण्हू त टोकींदा माण्हू त पंहिंजी ॻाल्हि वरी ॿियनि खे वञी ॿुधाईंदा। सो अलाह पाक जेको असांजो हमराज़ हुजे त पोइ क्या ई बात आहे उन वटि ॿाॾायो उनखे ॿुधायो ऐं उनखे ॿुधाइण सां थींदो ईअं त तव्हांजी जेका आहे सा परदेदारी बि रहंदी तव्हांजा एब ढकियल बि रहंदा ऐं तव्हां ते का ठठोल को टोक बि न थींदी। सो पंहिंजे रब करीम सां ॿाॾायो ऐं उनखे घणो ई खां घणो हिन लम्हे जेको आहे सो गुनाहनि खां माफ़ी तलबियो पाण खे बख़्शायो। ऐं जीअं नदीम साहिबु चयो त जेको अस्तगफ़ार जेको विर्द आहे न तौबा अस्तगफ़ार करणु घुरिजे ऐं तौबा तव्हांजी क़बूल कीअं थींदी आहे छा थींदो आहे कहिड़ो प्रोसेस हूंदो आहे इहो बि थोरी देरि में वरी मौलाना साहिब सां गॾु आहिनि त उन्हनि खां पुछा कंदासीं त तौबा जी क़बूलियत कीअं थींदी आहे ऐं ख़बर कीअं पए माण्हू खे त असांजी तौबा क़बूल थी वई आहे। हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक पहिरियां वठूं था गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम सिंध में सलाम रमज़ान में हिन भेरे वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु जीअं मूं तव्हांखे पहिरियां बि ॾिसो हुयो त अलामा साहिब सां गॾु आहे मौलाना साहिब त हुन सां कचहरी जो सिलसिलो कंटिन्यू रखूं था कुझु न कुझु वरी नओं सिखण जे लाइ मिलंदो। सो मौलाना साहिब मूंखे इहो ॿुधायो त जीअं नदीम साहिब चयो त तौबा इस्तग़फ़ार कजे तौबा कयूं था क़बूलियत उनजी कीअं थिए थी ख़बर पवे थी असांखे या न? ज़रूरी आहे अदा जेका न हर कम खां पोइ जेको बुरो कमु हुजे इंसान जी फितरत आहे त बुरे कम खां पोइ निदामत थींदी आहे सही पेशीमानी थींदी आहे सही त पोइ इहो पेशीमानी जो नालो इस्तिग़फ़ार आहे। सही त जॾहिं माण्हू ख़ुदा जी बारगाह में जॾहिं खाए ख़ुदा जो परवरदिगार ॾिनल शयुनि सां इस्तिफ़ादो करे थो हर शइ ख़ुदा वंदे आलम जी आहे पर वरी बि ख़ुदा वंदे आलम जी नाफ़रमानी अल्लाह जी नाफ़रमानी पोइ गुनाह करण खां पोइ अगरि माण्हू पेशीमान थिए थो ऐं पेशीमान खां पोइ अल्लाह जी बारगाह में चए थो परवरदिगार मूंखे बख़्शे छॾ मां हाणे इन खां पोइ हरगिज़ न कंदुमि इन पेशीमानी नालो इस्तिग़फ़ार आहे। ऐं इस्तिग़फ़ार फ़क़ति गुनाहुनि खां तौबा जो न आहे। अमीरुल मोमिनीन वटि कई माण्हू आया ऐं हर मसइलो अलॻि अलॻि ॿुधायऊं सही सही त कहिड़ा मां परेशान आहियां मुंहिंजे रोज़गार जो मसइलो आहे अमीरुल मोमिनीन फरमाए इमाम अली अलैहिस्सलातु वस्सलाम इस्तिग़फ़ार कर इन त क्या वरी हिकिड़ो आहे त मूं वटि औलाद न आहे त अमीरुल मोमिनीन फरमायो त इस्तिग़फ़ार कर। इन तरह हिकिड़ो माण्हू आहे त मां साईं ॾाढो परेशान आहे मुंहिंजे मसइलनि घर में तंगी आहे हालात ख़राबु आहिनि विराट मौला जो केतिरा ई आहे सभिनी इस्तिग़फ़ार पोइ मौला अमीर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हीअ ॿुधाइण यानी मतिलबु इस्तिग़फ़ार सिर्फ़ु गुनाहनि जे लाइ न आहे हर अमल जे लाइ ख़ुदा जी बारगाह में। ऐं ख़ुदा ने क़ुर मजीद फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इबादियल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतु मिन रहमतिल्लाह वल्लाहु यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ त ए मुंहिंजा नबी मुंहिंजे बंदनि खे ॿुधाए छॾ मुंहिंजे बाननि खे ॿुधाए छॾ जंहिं के पंहिंजे नफ़्सनि जे मथां पंहिंजी जाननि जे मथां जंहिं ज़ुल्म कयो जंहिं पंहिंजनि सां पंहिंजे पाण सां नाजाइज़ी कई उन्हनि खे चओ त अल्लाह जी रहमत खां मायूस न थियनि। अल्लाह सभिनीनि खे बख़्शण वारो आहे। यानी कि जॾहिं माण्हू गुनाह करे थो इहो मतिलबु न आहे त बसि गुनाह करे वेही रहे माण्हू गुनाह हिकु थी वियो इंसान आहे ख़ता थी वेंदी आहे पोइ गुनाह खां पोइ माण्हू इस्तिग़फ़ार करे ख़ुदा जी बारगाह में निदामत हुजे कीअं रिवायतुनि में इलाही मौजूदु आहिनि त कीअं करिणो खपे। अमीरुल मोमिनीन जो हिकिड़ो फरमान त अजीब तो लिमन यक़ुनत मिन रहमतिल्लाह व यग़फ़िर मूंखे ताजुब आहे व इंदहु इस्तिग़फ़ार मूंखे ताजुब आहे उन माण्हूअ ते जंहिं वटि अल्लाह जे तरफ़ां इस्तिग़फ़ार जहिड़ी नेमत आहे ऐं हू अल्लाह जी रहमत खां नाउमीद आहे। ताजुब उन बाने ते जेको अल्लाह जी रहमत खां नाउमीद आहे जॾहिं त अल्लाह उनखे इस्तिग़फ़ार जहिड़ी नेमत ॾिनी आहे। जॾहिं को गुनाह थिए त फ़ौरन ख़ुदा जी बारगाह निदामत इन नियत सां त परवरदिगार मां तुंहिंजी बारगाह में वादो कयां थो आईंदा हीअ कमु हरगिज़ न कंदुमि
इहो आहे इस्तिग़फ़ार। हिकु वाक़ियो ॾाढो डिघो आहे त क़ब्र मां जेका मुर्दो कढी कफ़न चोर जो तव्हां वाक़िया ॿुधा बि हूंदो। बहरहाल पैगम्बर जी बारगाह में आयो त उहो रोए पियो त पर या रसूलल्लाह मां जेका ॾाढो गुनहगार आहियां। पैगम्बर चयो अलाह बख़्शण वारो आहे, मां ॾाढो गुनहगार। चए अगरि तुंहिंजा गुनाह रेगिस्तान जे ज़र्र जे बराबरि हूंदा अलाह बख़्शे ॾींदो। त मां उन खां वधीक गुनहगार। चए अगरि तुंहिंजा गुनाह वणनि जे पतनि जे बराबरि हूंदा अलाह बख़्शे ॾींदो। उन खां वधीक सितारनि जे बराबरि त बि ख़ुदा बख़्शे ॾींदो। चए मुंहिंजो अञा गुनाह वधे त पैगम्बर गज़बनाक थिया। चए तुंहिंजो गुनाह अलाह जी रहमत खां बि वधीक आहे? न या रसूलल्लाह मुंहिंजो गुनाह अलाह जी रहमत खां वधीक न आहे। पोइ पैगम्बर पोइ जेका उन टाइम अचे गुनाह ॿुधाईं। चए या रसूलल्लाह मुंहिंजो गुनाह हीअ आहे। पोइ जॾहिं गुनाह ॿुधाईं त पर हुन गुनाह वाक़ियो डिघो आहे त पैगम्बर चयो हली वञ, ईअं न थिए जो अज़ाब तुंहिंजो हुनजो असरु हिन वेठण मथां बि पवे। त पैगम्बर कढी छॾियो हुन मां, यानी केॾो वॾो गुनाह हो जो रहमतुल आलमीन जी बारगाह मां निकाली मिली वई। हा, हाणे हू शख़्स वियो त रिवायत पोइ आयत नाज़िल थी। कुझु अरसे खां पोइ आयत नाज़िल थी। पैगम्बर खे चऊं ए मुंहिंजा हबीब वञ फलां जबल जे पोयां हिकु माण्हू आहे, मुंहिंजो बानो आहे, हुनखे छो अलाह तोखे बख़्शे छॾियो आहे। पैगम्बर पंहिंजा साहबी किराम वठी जेका उन मक़ाम ते पहुता, ॾिठऊं त हीउ मां ॾाढो मुख़्तसर कयो आहे बयानु। ॾिठऊं त हू शख़्स जे हथ ॿधियल आहे पोयां ॻीची जे पोयां, पेर पाए ॿधियल अथसि, हालत ॾाढी ख़राबु आहे, लेटो पियो आहे, कमज़ोर आहे, हॾियूं जेका ज़ाल लॻियूं पियूं बदन जे कमज़ोर लॻो पिया। ॾिठऊं त वञी उन हथ खोलियाऊं ऐं चयूं त मुबारक हुजे अलाह तुंहिंजे गुनाह बख़्शे छॾिया आहिनि। ॾिठऊं त हीउ उहो ई माण्हू आहे जेको रहमतुल आलमीन जी बारगाह मां कढाए वियो। पोइ पैगम्बर चयो ॾिसो हिन यानी हिते अचण खां पोइ हिन पंहिंजो हथ ॿधी छॾिया ऐं चई परवरदिगार मां तुंहिंजे गुनाह बारगाह में गुनहगार आहियां, बख़्शिशन मां बिरहाल कई ॾींहं हुन तौबा कयो, हुन खाधऊं न पीताऊं, कमज़ोर थी वियो, इंतज़ार में हो त अलाह जी तरफ़ां का ख़बर अचे त पैगम्बर विया चऊं ऐं चयूं पैगम्बर त ॾिसो इन वांगुरु इस्तिग़फ़ार कयो त इहा अलाह बख़्शण वारो हा बिल्कुलु अलाह बख़्शण वारो आहे, महिरबानी आहे। त इहा त वरी इन जो सभिनि खां घणो निदामत, जेसीं ताणी गुनाह खां पोइ तव्हांजी निदामत ऐं शर्मिंदगी न आहे, अहसासु न आहे त उन इस्तिग़फ़ार जो को फ़ाइदो न आहे। ऐं बिल उन हिकु माण्हू वटि आया त हू तस्बीह वांगुरु वांगुरु अस्तग़फ़िरुल्लाह 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 अमीरुल मोमिनीन आहे छा थो कजे ढोंग न कजे। हा उन छा थो करे चए मां इस्तिग़फ़ार थो कयां। चए हीअ इस्तिग़फ़ार न आहे, इस्तिग़फ़ार इहा त ख़ुदा जी बारगाह में माण्हू हाज़िर थिए पंहिंजे दिलि ऐं जान सां वेहे ऐं ख़ुदा जी बारगाह चए मां जेके ख़ता कनि पर्दा बख़्शे आईंदा मां कोन बख़्शंदमि। ऐं असर कीअं ख़बर पए, आख़िरी सुवाल ख़बर कीअं पए त जेको आहे न त इस्तिग़फ़ार क़बूल थी या न थी, अहसासु थींदो आहे। अगरि तव्हांजे दिलि में नरमी आई आहे, गुनाह घुरो था, अखियुनि मां ॻोढ़ा अचनि था, ईअं अहसासु तव्हांजे अंदरि आहे त यानी सम्झी वञो त अलाह तव्हांजा गुनाह बख़्शे छॾिया। सही, वॾी महिरबानी मौलाना तारिक हुसैन मशहदी साहब असां गॾु हो। नदीम भाई आपका भी बहुत शुक्रिया प्रोग्राम में तशरीफ़ लाए आप। ऐं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण खां अॻु में तव्हांखे आउं ॿुधायां त हिन प्रोग्राम खे तव्हांजी साहतुनि ऐं समाअतुनि ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे करशी जामे श्री ठाहिण वारनि। करशी जामे श्री ठाहिण वारनि जो चवणु आहे त हू पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि हिन में न आहिनि मिलाईंदा, ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे। करशी जामे श्री जा 2 फ्लेवर मार्केट में तमामु घणा मक़बूल आहिनि, हिकिड़ो ॻाढ़ो शरबत ऐं ॿियो साओ शरबत जंहिंखे इलायची चयो वेंदो आहे। सो तमामु घणो टेस्टिंग ऐं चेकिंग वारनि मरनि मां गुज़री करे पोइ करशी जामे श्री तव्हां असांजे हथनि ताईं पहुचे थो। 265 भेरा चेक कयो वेंदो आहे, करशी जामे श्री खे टेस्ट कयो वेंदो आहे लेबॉरेटरीज़ में, ऐं गॾोगॾु 276 भेरा शुगर फ्री जेका बॉटल तव्हां ॾिसंदा आहियो उनखे टेस्ट कयो वेंदो आहे। मौसम बहार आहे, रमज़ानुल मुबारक आहे, सहर ऐं अफ़्तार जी रौनकुनि में इज़ाफ़ो कयो, करशी जामे श्री पीओ, करशी जामे श्री दस्तरख़्वान ते सजायो। करशी जोहर जोशांदो बि मार्केट में मौजूदु आहे, नज़ले ज़ुकाम खंघे खां तव्हांखे महफ़ूज़ रखंदो। इबादतुनि में जेकॾहिं तव्हां ख़लल महसूसु कयो था त पोइ करशी जो जोहर जोशांदो ज़रूरु वापरायो। करशी जो जोहर जोशांदो तव्हांजे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। जेकॾहिं पाण खे एनर्जी ॾियणु चाहियो था, ॿल ॾियणु चाहियो था त पोइ तव्हांखे करशी जामे श्री जो मशरूब ज़रूरु पीअणु घुरिजे। आउं नथो सम्झां त पाकिस्तान में कोई अहिड़ो माण्हू हूंदो जंहिं चयो हुजे तव्हां करशी जामे श्री कॾहिं बि न आहे पीतो। करशी जामे श्री एनर्जी तव्हांखे ॾींदो, करशी जामे श्री सभु पीते आहिनि। इन खां सवाइ शफ़क़ कुकिंग आयल वारनि जी वॾी महिरबानी जिन असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो। शफ़क़ कुकिंग आयल विटामिन ए बि आहे, हिन में विटामिन ई बि आहे, ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं ज़िक्र कजे विटामिन डी जो त उहा बि हिन में मौजूदु आहे। विटामिन डी जे लाइ पाण मुख़्तलिफ़ शयूं वापराईंदा आहियूं, पर विटामिन डी शफ़क़ कुकिंग आयल में बि मौजूदु आहे। शफ़क़ कुकिंग आयल तव्हां वापरायो, तव्हांखे तमामु घणी ज़बरदस्त ख़ुशबू बि ईंदी ऐं गॾोगॾु लाइट आहे, दिलि ते तोड़ न कंदो आहे, बार न कंदो आहे। ॾाढो ज़बरदस्त ही कुकिंग आयल आहे मार्केट में मौजूदु, जेको वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन इंटरनेशनल फूड सेफ्टी स्टैंडर्ड जे मुताबिक़ तयारु कयो वियो आहे। हिन में ओमेगा 3 जूं ख़ुशूसियतूं ख़ूबियूं बि आहिनि ऐं हेक खां पाक आहे, गॾोगॾु कोलेस्ट्रोल ऐं फैट फ्री आहे। त तव्हां जेकॾहिं थुल्हो ऐं मोटो थियण जो हिकिड़ो मरहलो परेशानीअ जो थींदो आहे त उन मां बि तव्हां निजात वठी सघो था, उन मां बि परेशानीअ मां छुटकारो आहे त तव्हां शफ़क़ कुकिंग आयल में खाधा पचायो, तव्हांजी सिहत जे लाइ तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। शफ़क़ कुकिंग आयल वारनि जो हिकिड़ो ॾाढो सुठो स्लोगन बि आहे, पैगाम बि आहे, मैसेज बि आहे त आगाज़ नई सुबुह का। जेकॾहिं नई सुबुह जो आगाज़ करणु चाहियो था सुठे तरीक़े सां
त पोइ शफ़क़ कुकिंग ऑयल यूज़ कयो, तव्हांजी सिहत लाइ तमामु घणो ज़बरदस्त आहे। WHO फूड सेफ्टी स्टैंडर्ड जे मुताबिक़ बि आहे ऐं तव्हांजे लाइ हेल्थ जे लाइ तमामु घणो ज़बरदस्त आहे। नई सुबुह जो आगाज़ कयो शफ़क़ कुकिंग ऑयल सां। हिते इरशाद जागीरानी तव्हांखां मोकिलाए थो। हयाती बख़ैर, इंशाल्लाह सुभाणे वरी हिन प्रोग्राम में तव्हांजी असांजी मुलाक़ात थींदी। आख़िर में अब्दुल हफ़ीज़ अब्बासी साहिब खे गुज़ारिश कंदासीं त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत माणे। सो फ़ी अमानिल्लाह। मिट्टीअ खे मान मिलियो, इज़त ऐं शान मिलियो, इहे कुर्ब मदीने वारे जा, सभु कुर्ब मदीने वारे, इहे कुर्ब मदीने वारे जा, सभु कुर्ब मदीने वारे जा। मिट्टीअ खे मान मिलियो, इज़त ऐं शान मिलियो, इहे कुर्ब मदीने वारे जा, सभु कुर्ब मदीने वारे, इहे कुर्ब मदीने वारे जा, सभु कुर्ब मदीने वारे जा। खाई थो नज करे, पाई थो नज करे, जेको शरफ़ थी इंसान मिलियो, इहे कुर्ब मदीने वारे जा, सभु कुर्ब मदीने वारे, सभु कुर्ब मदीने वारे जा, इहे कुर्ब मदीने वारे जा। कीअं तड़िजी शैतान वयो, जंहिं सजदो कोन कयो, तोखे मोहबत भरियो मकान मिलियो, इहे कुर्ब मदीने वारे जा, सभु कुर्ब मदीने वारे, इहे कुर्ब मदीने वारे जा, सभु कुर्ब मदीने वारे जा। मिट्टीअ खे मान मिलियो, इज़त ऐं शान मिलियो, मिट्टीअ खे मान मिलियो, इज़त ऐं शान मिलियो, इहे कुर्ब मदीने वारे जा, सभु कुर्ब मदीने वारे जा, इहे कुर्ब मदीने वारे जा। ढोर हफ़ीज़ तुंहिंजो वज़न खण, तुंहिंजे बाग़नि में मेवा था पचनि, तोखे सुहिणो ई सामान मिलियो, इहे कुर्ब मदीने वारे जा, सभु कुर्ब मदीने वारे जा, इहे कुर्ब मदीने वारे जा, सभु कुर्ब मदीने वारे जा। मिट्टीअ खे मान मिलियो, इज़त ऐं शान मिलियो, इहे कुर्ब मदीने वारे जा, सभु कुर्ब मदीने वारे जा, इहे कुर्ब मदीने वारे जा, सभु कुर्ब मदीने वारे जा। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।